अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां उम्मीद कयां थो त तव्हां सभु दोस्त ख़ुशि ऐं ख़ैरियत सां हूंदो। त दोस्तों असां हिक नई सीरीज़ जो आगाज़ करण जे लाइ वञी रहिया आहियूं, जंहिंमें असां क्लास 9th ऐं क्लास 10th जी इंग्लिश जा जेके बि लेसन्स आहिनि उन्हनि जा वीडियोज़ जेके ठाही तव्हां वटि पहुचाईंदासीं, जंहिंमें असां लेसन खे सम्झाइण जी कोशिशि कंदासीं ऐं लफ़्ज़नि जी माना पिणु ॿुधाईंदासीं ऐं एक्सरसाइज़ पिणु हल करण जी कोशिशि कंदासीं। तो दोस्तों मुझे स्पेशली उन्हनि दोस्तनि खे रिक्वेस्ट है जेके 9th ऐं 10th में पढ़नि पिया। तो उन्हनि दोस्तनि खे जेका मुंहिंजी रिक्वेस्ट है तो जेकॾहिं उहे पंहिंजी क्लास 9th ऐं क्लास 10th जी इंग्लिश के सम्झणु चाहिनि, जीअं तव्हांखे ख़बर है तो बोर्ड जो जेको एग्ज़ाम जेको आहे उहो तमामु घणो इम्पोर्टेंट हूंदो आहे, छाकाणि त 8th ताईं जेके भी एग्ज़ाम वरिता वञनि था उहो स्कूल मैनेजमेंट खुद वठे थी, पर 9th ऐं 10th जा एग्ज़ाम गवर्नमेंट खुद वठे थी। तो उन जे लाइ दोस्तों तव्हां जे लाइ 9th ऐं 10th जेकी ॿई मेजर क्लासूं आहिनि ऐं जिन खे सम्झणु, जिन जे बारे में स्टडी करणु तव्हां जे लाइ इंतहाई ज़रूरी हूंदो आहे, छाकाणि त तव्हां खे एग्ज़ाम जेको तव्हां खां हाणे वठंदो उहो गवर्नमेंट खुद वठंदी। तो उन जे लाइ स्पेशली मुंहिंजी 9th ऐं 10th जे ॿारनि खे गुज़ारिश आहे त जेकॾहिं तव्हां पंहिंजे 9th ऐं 10th जे इंग्लिश जी सुठे नमूने स्टडी करणु चाहियो था, असांजे यूट्यूब चैनल के तव्हां हिकु दफ़ा सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन खे ऑन करे छॾो। तव्हां सिर्फ़ु असांजा 2 लेक्चर ॾिसजो, सिर्फ़ु 2 लेक्चर ॾिसजो। जेकॾहिं तव्हांखे मज़ो न अचे, जेकॾहिं तव्हांखे असांजी ॻाल्हि सम्झ में न अचे तो बिल्कुल तव्हां चैनल के अनसब्सक्राइब करे सघो था, बिल्कुल तव्हां असांजे चैनल के लीव करे सघो था। तो दोस्तों वंस अगेन तव्हां खां रिक्वेस्ट है तो चैनल के सब्सक्राइब करे वठो ऐं बेल आइकन के ऑन करे वठो। तो जीअं मां क्लास 9th ऐं 10th जो क्लास 9th ऐं 10th जे इंग्लिश जो को वीडियो अपलोड कयां ऐं तव्हां वटि उन जी नोटिफिकेशन अची वञे, तव्हां उन जी जेका सुठे नमूने स्टडी करे सघो। तो दोस्तों मिलूं था 9th ऐं 10th जी जेका नेक्स्ट वीडियो में, तेसीं ताईं जे लाइ इजाज़त।